بسم الله الرحمن الرحيم. الحج أشهر معلومات، فمن فرض فيهن الحج فلا رفث ولا فسوق ولا جدال في الحج، وما تفعلوا من خير يعلمه الله، وتزودوا فإن خير الزاد التقوى، واتقون يا أولي الألباب. ليس عليكم جناح أن تبتغوا فضلا من ربكم، فإذا أفضتم من عرفات فاذكروا الله عند المشعر الحرام، واذكروه كما هداكم وإن كنتم من قبله لمن الضالين. ثم أفيضوا من حيث أفاض الناس واستغفروا الله، إن الله غفور رحيم. فإذا قضيتم مناسككم فاذكروا الله كذكركم آباءكم أو أشد ذكرا. فمن الناس من يقول ربنا آتنا في الدنيا وما له في الآخرة من خلاق، ومنهم من يقول ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار. أولئك لهم نصيب مما كسبوا والله سريع الحساب. واذكروا الله في أيام معدودات، ومن تعجل في يومين فلا إثم عليه، ومن تأخر فلا إثم عليه لمن اتقى. واتقوا الله واعلموا أنكم إليه تحشرون. ومن الناس من يعجبك قوله في الحياة الدنيا ويشهد الله على ما في قلبه وهو ألد الخصام، وإذا تولى سعى في الأرض ليفسد فيها ويهلك الحرث والنسل، والله لا يحب الفساد. وإذا قيل له اتق الله أخذته العزة بالإثم فحسبه جهنم ولبئس المهاد. ومن الناس من يشري نفسه ابتغاء مرضات الله والله رؤوف بالعباد. يا أيها الذين آمنوا ادخلوا في السلم كافة ولا تتبعوا خطوات الشيطان إنه لكم عدو مبين. فإن زللتم من بعد ما جاءتكم البينات فاعلموا أن الله عزيز حكيم. هل ينظرون إلا أن يأتيهم الله في ظلل من الغمام والملائكة وقضي الأمر وإلى الله ترجع الأمور. صدق الله العظيم. حج महीना आहिनि मालूम, पूजा माण्हू फ़र्ज़ कई इन्हनि में हज खे, पोइ नाहे जिमा, न की फसूक नाफ़रमानी, न की झगड़ो हज में। ऐं जेको कुझु कयो था तव्हां खां भलाई खां त ॼाणे थो इन खे अल्लाह ताला। ऐं ज़ादे राह खणो तव्हां, पोइ बेशक भलो ज़ादे राह आहे तक़वा। ऐं ड्रिजो तव्हां मूंखां इहा कुल वारो। नाहे तव्हां ते को बि गुनाह जो तलब कयो तव्हां महिरबानी पंहिंजे रब जी। पोइ जॾहिं लहो तव्हां अरफ़ात खां, पोइ यादि कयो अल्लाह ताला खे मशअर हराम वटि, ऐं यादि कयो तव्हां इन्हीअ खे जीअं जो हिदायत कई तव्हांखे। वइन कुंतुम मिन क़ब्लिही, जो इन खां पहिरियों तव्हां गुमराह हुयो, भुलियल हुयो। पोइ लहो तव्हां उन जॻह खां जो लहनि था माण्हू, ऐं बख़्शिश जी तलब कयो। बेशक अल्लाह ताला बख़्शणहार महिरबान आहे। पोइ जॾहिं पूरो कयो तव्हां पंहिंजे हज जे इबादतुनि खे, अहकामनि खे, पोइ यादि कयो अल्लाह खे। मिसाल यादि करणु तव्हांजो तव्हांजे अबनि खे, या वधीक यादि करणु। पोइ माण्हुनि मां कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके चवनि था रब असांजा ॾे असांखे दुनिया में, हालांकि नाहे इन्हनि जे लाइ आख़िरत में कोई बि हिसो। ऐं कुझु इन्हनि मां अहिड़ा आहिनि जे चवनि था रब असांजा ॾे तूं असांखे दुनिया में चङाई ऐं आख़िरत में चङाई, ऐं बचा तूं असांखे बाहि जे अज़ाब खां। इहे माण्हू आहिनि जो इन्हनि जे लाइ हिसो उन खां जो कमायूं
ऐं अल्लाह ताला तकिड़े हिसाब वारो आहे। यादि कयो अल्लाह ताला खे, ज़िक्र कयो अल्लाह ताला जो इन्हनि ॻणियल ॾींहंनि में। पोइ जा माण्हू तकड़ कई ॿिनि ॾींहंनि में पोइ न आहे कोई बि गुनाह इन्हीअ ते, ऐं जंहिं मुअख़र कयो देरि कई त पोइ न आहे गुनाह इन्हीअ ते, उन माण्हू जे लाइ जेको डिघो ऐं तक़वा इख़्तियार कई ऐं डिॼो अल्लाह ताला खां तक़वा इख़्तियार कयो ऐं ॼाणो त बेशक तव्हां इन जे तरफ़ गॾु कया वेंदव। माण्हुनि मां को माण्हू अहिड़ो आहे जो वणे थो तोखे ॻाल्हाइण इन जो दुनिया जी हयाती में, ऐं शाहिद करे थो अल्लाह ताला खे उन ते जेको इन जे दिलि में आहे। हालांकि इहो सख़्तु झगड़ालू आहे। जॾहिं पुठी ॾिए थो त कोशिशि करे थो ज़मीन में इन लाइ फ़साद करे इन में ऐं हलाक करे पोख खे ऐं नसुल खे जानिन खे अल्लाह ताला नथो पसंदि करे फ़साद कंदड़नि खे। जॾहिं चयो थो वञे इन जे लाइ अल्लाह खां डिॼ त वठे थी उनखे गैरत गुनाह सां, तकबुर गुनाह सां, पोइ काफ़ी आहे इन खे जहन्नम ऐं बुछड़ो आहे मोटणु ठिकाणो। ऐं माण्हुनि मां कहिड़ा माण्हू आहिनि जेके विकिणनि था पंहिंजो पाण खे, पंहिंजे नफ़्स खे पंहिंजे रब जे रज़ामंदे जे लाइ। अल्लाह ताला महिरबान आहे बाननि सां। ए ईमान वारो, दाख़िल थियो तव्हां इस्लाम में पूरे जा पूरा ऐं न ताबेदारी कयो तव्हां शैतान जे विखुन जी। बेशक इहो तव्हां जे लाइ दुश्मन आहे पधिरो। पोइ जेकॾहिं तिरकी वियो तव्हां बाद उन जे जो आया तव्हां चिटा दलील, पोइ ॼाणो त बेशक अल्लाह ताला ज़बरदस्त हिकमत वारो आहे। नथा ॾिसनि मगर जो अचे इन्हनि वटि अल्लाह ताला फ़ी ज़ुललिम मिनल ग़माम, ककरनि जे छांव में ऐं मलाइक, ऐं पूरो कयो वञे मामिलो ऐं अल्लाह जे तरफ़ मोटाया वञनि था समूरा कम। सूरतुल बक़रा जो 25 रुकू ऐं आयत नंबर 196 खां आयत नंबर 210 ताईं मुकम्मल रुकू तिलावत कयोसीं ऐं उनजो मुख़्तसर तर्जुमो पढ़ियोसीं। इन्हनि आयतुनि जो मुख़्तसर तफ़सीर, इन्हनि आयतुनि जो शान नुज़ूल, तफ़सीर जलालैन अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह जो तफ़सीर लिखियलु आहे। उन में इन्हनि आयात जो जेको तफ़सीर आहे उहो पेश ख़िदमत आहे। हज जा 3 महीना आहिनि जिन में हज जो इहराम माण्हू ॿधी सघे थो, शव्वाल, ज़ुल्क़ाद ऐं ज़ुलहज। इन्हनि में जेको माण्हू पंहिंजे मथां हज जो इहराम ॿधी करे फ़र्ज़ थो करे, फला रफ़स, हाणे इहराम जे दौरान इनखे जिमा बि न आहे करिणो पंहिंजे घरवारीअ सां। इहराम जे दौरान या जेको उन घरवारी जा हक़ आहिनि उहो हता के उहे ॻाल्हियूं बि न आहिनि करणियूं। जेकॾहिं इहा पाबंदी आहे, वला फुसूक, गुनाह बि हज में न आहिनि करणा, हर तरह जा ज़ाहिरी बातिनी गुनाह, वला जिदाल, झगड़ो वग़ैरह बि न आहे करिणो। छो त इज्तिमा हूंदो, आलमी मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू हूंदा आहिनि, सफ़र हूंदो आहे, पोइ थोरी घणी माण्हू खां चिड़चिड़ाहट या तकलीफ़ जे करे पोइ झेड़ा झगड़ा थींदा आहिनि। अल्लाह ताला फ़रमायो त हज में इन क़िस्म जो इख़्तिलाफ़, झेड़ा झगड़ा, इन्हनि ते पाबंदी आहे। हाजी सगोरा ईअं न कनि। बाक़ी जेको कुझु तव्हां ख़ैर सदको कयो था अल्लाह ताला उनखे ॼाणे थो, अल्लाह जे इल्म में आहे। हेठी जेका आयत अचे थी इन जो शान नुज़ूल इहो आहे, यमन वारा जॾहिं पुराणे ज़माने में हज ते वेंदा उहो सामान वग़ैरह उते जेको ज़रूरत आहे, उते जेतिरा ॾींहं हज जे दौरान रहंदा उन जे लाइ खाधो पीतो ज़ादे राह सामान वग़ैरह न खणी वेंदा। पोइ चवंदा त असां जेको आहे मुतवकिल आहियूं, असांजो अलाह ते भरवसो आहे, अलाह ते तवक्कल आहे। अलाह साईं फ़रमायो त इहा भलो न आहे, तव्हां तवक्कल जे इहो मुनाफ़ी न आहे त तव्हां सामान ई न खणो, ज़ादे राह ई न खणो, बल्कि तक़वा जे
लाइ बहितर इहो आहे त तव्हां पंहिंजो सफ़र जी ज़रूरियात खणी वञो, उते वञी माण्हुनि खां सवाल करण इहा बहितर न आहे। ज़ादे राह खणी वञो, पंहिंजो जेको ज़रूरियात जे तव्हांखे शयूं आहिनि उहे खणी वञो। तंहिंजे करे इहा तवक्कल जे ॻाल्हि कोन्हे का त तव्हां कुझु खणो ई न, उते वरी माण्हुनि खां घुरंदा वठो त असांखे हाणे ताउन कयो। अलाह ताला फरमायो ज़ादे राह खणी वञणु इहो खणी वञो। ऐं भलो ज़ादे राह आहे तकवा, जंहिंसां माण्हू सवाल खां बचे। सवाल माण्हुनि खां सवाल करणु इहो बुरी ॻाल्हि आहे, ख़राबु ॻाल्हि आहे। तकवा इहा आहे वतकून। अलाह सी फरमाया हक़ीक़ी तकवा आहे जो मुंहिंजो ख़ौफ़ तव्हांजे दिलि में हुजे, इहा आहे तकवा। अकुल वारनि खे अलाह से ईअं फरमायो। ॿियो वरी उन ज़माने में उते कुझु बाज़ारूं लॻंदियूं हुयूं, पोइ माण्हू जेको आहे कमाईंदा हुया। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जॾहिं इस्लाम आयो त उन्हनि जे दिलि में इहो ख़्यालु थियो त हाणे हज जे दौरान अलाए मज़दूरी करे सघिजे थी, अलाए नथी करे सघिजे, अलाए कमाए सघिजे थो, अलाए नथो कमाए सघिजे। अलाह ताला फरमायो रिस्क तलब करणु, मज़दूरी करणु, महिनत करणु, तिजारत करणु, इन जी इजाज़त आहे, करे सघो था। फ़ज़लन मिन रब्बिकुम, इहो अलाह जी महिरबानी आहे। माना रिस्क तलब करणु, महिनत करणु, हक़ हलाल कमाइणी अलाह जी महिरबानी आहे। अलाह साईं जो हुकुम कयो आहे इहा तलब कयो। पोइ जॾहिं अॻिते अलाह ताला अरफ़ात जा अहकाम ॿुधाया, वक़ूफ़ अरफ़ात खां पोइ जॾहिं तव्हां फ़ारिग़ थी वञो, पोइ अलाह जो ज़िक्र कयो। मुज़दलिफ़े में तलबियो चओ, तहलील चओ, दुआ चओ। जेके हाजी सगुरा हज करे आया आहिनि उन्हनि खे ख़बर आहे वक़ूफ़ अरफ़ात थींदो आहे, माना अरफ़ात में बीहणो पवंदो आहे। उन खां पोइ वरी मुज़दलिफ़ो हूंदो आहे, उते तलबियो माना लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक इहो पढ़णो पवंदो आहे। तहलील माना ला इलाहा इल्लल्लाह, दुआ वग़ैरह जेका माण्हू खे घुरणी हूंदी आहे उते दुआ घुरणी पवंदी आहे। इंदल मशअरिल हराम, मशअर हराम वटि इहो जबल आहे जेको मुज़दलिफ़े जी पछाड़ी में आहे, उन जो नालो क़ज़ह जबल बि आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते बीही करे दुआ फरमाईंदा हुआ। एतिरी दुआ घणी घुरंदा हुआ जो रोशनी थी वेंदी हुई, छो त उते माण्हू राति गुज़ारींदो आहे। पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असुर वारे टाइम में माना पछाड़ी टाइम में दुआ फरमाईंदा, एतिरी दुआ फरमाईंदा जो रोशनी थी वेंदी हुई, हिते दुआ घुरबी आहे। ऐं अलाह ताला फरमायो अलाह खे यादि कयो, अलाह साईं तव्हांखे हिदायत कई आहे दीन जे कमनि जे लाइ, हज जे अहकामनि जे लाइ सेखारी तव्हांखे। न त तव्हांखे इन्हनि शयुनि जी ख़बर ई कोन्हे। जेकॾहिं असां दीन न हुजे हा, इस्लाम न हुजे हा, क़ुर न हुजे हा, हज ऐं इहे इबादतूं इन्हनि जा अहकाम असां कीअं सिखूं हा। इन्हनि जे ॼाणण खां पहिरियों असांखे काई बि ख़बर कोन हुई आहे। क़ुर जे ज़रिए असांखे अलाह ताला अहकाम ॾिना। अलाह ताला फरमायो ऐं कुरैश अफ़ीदु मिन हैसु अफ़ादन्नास, अरफ़ात खां जॾहिं मोटंदा हुआ कुरैश मुज़दलिफ़े में आम माण्हुनि खां जुदा थी बीहंदा हुआ, तकबुर जे करे, वॾाई जे करे, आकड़ जे करे। पोइ अलाह ताला फरमाए जिते सभु हाजी सगुरा बीहनि था तव्हां बि उन्हनि सां गॾिजी बीहो। तकबुर ऐं आकड़ ऐं वॾाई जी काई बि ॻाल्हि कोन्हे। जिते सभु हाजी उते तव्हां बि, हिते कोई बि अमीर ग़रीब जो कोई बि फ़र्क़ु कोन्हे को। वस्तग़फिरुल्लाह, अलाह खां इस्तिग़फ़ार कयो पंहिंजे गुनाहनि खां, त अलाह ताला बख़्शींदड़ आहे, मोमिननि जे लाइ रहम कंदड़ आहे इन्हनि सां। अॻिते अलाह ताला फरमाए जॾहिं तव्हां हज जूं इबादतूं पूरियूं कयो, जमरात खे चुटे वञो, मथो कूड़ायो, तवाफ़ पूरो थी वञे ऐं मिना में तव्हां पहुची वञो। फ़ज़्कुरुल्लाह बितकबीर वसना, अलाह जो ज़िक्र कयो, तकबीरूं चओ, अलाह जी तारीफ़ कयो। हिते छा थींदो, पुराणे जाहिलियत जे दौर में जॾहिं इहे हज जे अहकामनि खां फ़ारिग़ थींदा हुआ, पोइ वरी अची इन में गॾिजी करे पंहिंजे अबनि ॾाॾनि जा मफ़ाख़िर बयानु कंदा त असांजा अबा ॾाॾा अहिड़ा हुया, हीअ हुयूं, उन्हनि जी सखावत हे हुई। अलाह ताला फरमाए सॼी महिनत करे वरी तव्हां पछाड़ी में हाणे अलाह खां दुआयूं घुरण जी जॻह आहे, ज़िक्र अज़कार जी जॻह आहे, तव्हां वरी हिते जो पंहिंजे कयल महिनत खे विञाए था छॾियो। हाणे हिते अबनि ॾाॾनि जूं तारीफ़ूं, उन्हनि जूं महिनतूं, उन्हनि जूं ॻाल्हियूं। अलाह ताला फरमाए अलाह जो ज़िक्र कयो। अउअ शद ज़िक्र, जेतिरो तव्हां पंहिंजे अबनि ॾाॾनि जूं ॻाल्हियूं कयो था, अलाह जो ज़िक्र उन्हनि खां बि अञा वधीक कयो, अलाह जी तारीफ़ कयो। अलाह ताला फरमाए त कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके उते बि दुआ घुरंदा आहिनि त रब से असांखे दुनिया ॾे, आतिना फ़िद दुनिया, दुनिया ॾे, वमा लहू फ़िल आख़िरत मिन ख़लाक़, पोइ इन्हनि जे लाइ आख़िरत में कोई बि हिसो कोन्हे।
हिकिड़ा अहिड़ा हूंदा आहिनि जो उते इन मुक़दस मक़ामात ते पहुची करे उते सिर्फ़ु अलाह खां दुआ घुरंदा आहिनि, दुनिया मिली असांखे, रुगो दुनिया जूं नेमतूं, दुनिया ई दुनिया, दुनिया ई दुनिया। अलाह ताला फरमाए वमा लहू फिल आख़िरत मिन ख़लाक़, जेके आख़िरत जा तालिब ई कोन्हनि, के आख़िरत घुरनि ई कोन्ह था, दुआ ई नथा कनि, त इन्हनि जे लाइ आख़िरत में हिसो ई कोन्हे को। आख़िरत बि घुरणी पवंदी, जीअं हे ज़िंदगी आहे तीअं आख़िरत जी ज़िंदगी आहे। अल्लाह ताला फरमाए कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके चवनि था रब साईं दुनिया में बि भलाई फरमा, नेमत अता फरमा, आख़िरत में बि नेमत ॾे। आख़िरत जी नेमत आहे जन्नत, जन्नत असांखे अता फरमा ऐं जहन्नम जे अज़ाब खां असांखे बचा। अलाह सी फरमाए अहिड़नि माण्हुनि जे लाइ सवाब बि आहे, हिसो बि आहे। इन्हनि जेके अमल कया, हज कयूं, दुआ घुरियूं, इन्हनि खे इन मां हिसो मिलंदो आख़िरत में। अॻिते अलाह ताला पंहिंजी कुदरत जो बयानु कयो, अल्लाह सरीउल हिसाब, अलाह ताला तकिड़े हिसाब किताब वारो आहे। दुनिया जो जेको ॾींहुं आहे उन जे अधु जे बराबरि में अलाह ताला सॼी मख़लूक जो हिसाब करे पूरो करे छॾींदी। सॼी काइनात आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी करे नबी आख़िर ज़मान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं जेका बि मख़लूक आहे, दुनिया जो जेको ॾींहुं आहे उन जे अधु ॾींहं जे अंदाज़े सां अलाह ताला पूरी काइनात जो हिसाब किताब करे ख़तमु करे छॾींदी। वज़कुरुल्लाह फ़ी अय्यामिन मअदूदात, अलाह ताला फरमाए अलाह जो ज़िक्र कयो इन्हनि अय्याम तशरीक़ में। अय्याम तशरीक़ जेके आहिनि उन्हनि में अलाह जो ज़िक्र कयो, जमरात खे चुटियो उते, या जेको आहे जीअं असां हिते पंहिंजे पंहिंजे मुल्कनि में हूंदा आहियूं, निमाज़ पढ़ी करे इन्हनि ॾींहंनि में हर निमाज़ खां बाद में असां तकबीरात तशरीक़ चवंदा आहियूं। अलाह ताला फरमाए थी इहे तकबीरात तशरीक़ अय्याम तशरीक़ में अलाह जो ज़िक्र आहे। फमन तअज्जल फ़ी यौमैन, पुराणे ज़माने में इन्हनि में इख़्तिलाफ़ इहो हूंदो त हिकिड़ा चवंदा त जेको 3 ॾींहं ते रमियो करे थो त उनजो सही न आहे, माना जमरात खे चुटे थो। ॿियारी चवंदा त जेको ॿिनि ॾींहंनि ताईं करे थो उनजो सही न आहे। अलाह ताला फरमाया त जेको 3 ॾींहं ते करे उहो बि सही आहे, जेको 2 ॾींहं ताईं करे पूरा करे अहकाम त उहो बि सही आहे। जेको अॻु में इहे 2 ॾींहंनि में मुकमल करे वञे इन जे जमरात जे चुटनि खे उहो बि ठीकु आहे। जेको 3 ॾींहं ते रमियल जमरात करे त इहो बि ठीकु आहे, कोई बि गुनाह कोन्हे। पर अलाह ताला खां तक़वा इख़्तियार कजे, अलाह खां ड्रिजजे। वतक़ुल्लाह, अलाह सी फरमाए अलाह खां ड्रिजो, माना हज करे, इबादतूं करे, इन मां मक़सदु तक़वा हुजे, अलाह जो ख़ौफ़ हुजे। ऐं इहा ॻाल्हि तव्हां ॼाणो त अलाह जे तरफ़ तव्हां आख़िरत में गॾु कया वेंदो ऐं तव्हांखे तव्हांजो अमलनि जो बदिलो ॾींदो। आख़िरी ॿिनि आयतुनि में अलाह ताला हिकिड़ा 2 वाक़िया बयानु कया आहिनि, उन्हनि खे मुख़्तसर था कयूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ो मुनाफ़िक़ क़िस्म जो माण्हू, उनजो नालो अख़नस बिन शरीक या अख़नस बिन शुरैक। इहो ॻाल्हाइण जो ॾाढो मिठो हूंदो हो, ॻाल्हाइण सफ़ा ईअं दिलि खे मोहे विझंदो हो ऐं उनजो एॾो ॻाल्हाइण मिठो हूंदो। नबी साईं सां अची कसम खणंदो त साईं मां मोमिन आहियां, मां तव्हां सां मुहबत करण वारो आहियां। नबी साईं जी अची मजलिस में वेही रहंदो हो, कचहरियुनि में वेही रहंदो हो। अलाह ताला नबी साईं खे फरमायो त कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जिन जो ॻाल्हाइण ऐं उन्हनि जी कचहरी तोखे वणे थी, हालांकि इहे सही न आहिनि, इहे मुनाफ़िक़ आहिनि, इहे सिर्फ़ु ज़बान जा मिठा आहिनि ऐं इहे पंहिंजे दिलि में जेको इन्हनि जी मुनाफ़िक़ी आहे अलाह खे शाहिद था बणाइनि। अलाह खे कीअं था शाहिद बणाइनि? नबी साईं खे चवनि था त असां मोमिन आहियूं। अलाह साईं त ॼाणे थो न, अलाह साईं फरमायो मोमिन न आहिनि, सख़्तु झगड़ालू आहिनि। बज़ाहिर इन्हनि जी ज़बान मिठी आहे पर इहे ॾाढा झगड़ालू आहे मुनाफ़िक़ क़िस्म जो। इहो जेको आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अची मजलिस में वेहंदो हो, पोइ जॾहिं उतां उथंदो हो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मजलिस मां साहिबिन सबूरनि जी पोखूं या उन्हनि जा जेके गॾह वग़ैरह हूंदा हुआ, पोखुनि खे बाहि ॾेई छॾींदो, उन्हनि जे गॾनि वग़ैरह जा खुर कपे छॾींदो हो। अलाह ताला फरमाए तो वटि कचहरी थो करे, मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं थो करे, तोखे उन जूं ॻाल्हियूं वणनि थियूं ऐं पोयूं हिन जा कम हिन जो साहबा जूं पोखूं साड़े थो छॾे, उन जे जानवरनि खे मारे थो छॾे। इहो फ़सादी माण्हू आहे, तो वटि उथे थो त फ़साद थो फैलाए ऐं इहो पोखूं साड़े थो ऐं इहे जानवर वग़ैरह इन्हनि खे मारे थो। अलाह फ़साद इन्हनि ॾोहनि खे पसंदि न फ़रमाईंदो आहे। इहो मुनाफ़िक़नि जो हाल हो। ऐं जॾहिं उनखे पोइ चइबो हो त ईअं न कर, पोइ गैरत वठंदी हुअसि, मां वरी अहिड़ो आहियां, मूंखे ईअं था चओ, मां त शरीफ़। अलाह ताला फरमाए पोइ इनखे गैरत थी वठे ऐं गुनाह ते इन खे झलबो हो। अलाह सी फरमाए अहिड़े माण्हू खे जहन्नम काफ़ी आहे, बसि इन जे लाइ जहन्नम जी सज़ा काफ़ी आहे। इन जो विछाणो ॾाढो बुरो आहे, बिस्तरो ॾाढो बुरो आहे। इन खां पोइ आख़िरी जेका आयत आहे इहा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिकिड़े सचे सहाबी जी बारे में नाज़िल थी आहे, हज़रत सुहेब। इहो जॾहिं हिजरत करे वञे पियो मदीने में त
त मके पाक मां मदीने वञे पियो, रस्ते में हिन खे मुशरिकनि झलियो ऐं उन सां ईज़ा और तकलीफ़ूं ॾियण जो इरादो कयूं। हज़रत शुएब उन्हनि खे चयो त मुंहिंजे तुर्कश में जेके कमान आहिनि, तव्हांखे ख़बर आहे त मां अरब में मशहूरु जेको आहे तीर कमान आहियां। मुंहिंजा जेसिताणी इहे कमान ख़तमु न थींदा तेसिताणी मां तव्हां सां जंग कंदुमि। त कमानूं ख़तमु थियूं त तलवार सां जंग कंदुमि, पोइ जेको थियो अलाह जी मर्ज़ी आहे। पर जेकॾहिं तव्हांखे मके में मुंहिंजी फलाणी जॻह ते फलाणी मिल्कियत आहे, तव्हांखे मुंहिंजो माल खपे थो, मां तव्हांखे ॾिनो, मुंहिंजो रस्तो छॾियो, मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे हिजरत करे वञा। पोइ उन्हनि उहो माल मके में कब्ज़ो करे नबी साईं जे इन हज़रत शुएब खे छॾे ॾिनो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि जॾहिं उहो सहाबी सॻोरो पहुतो ऐं सॼो किसो ॿुधाई, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, शुएब तुंहिंजो वापारु कामयाबु थी वियो, तोखे नफ़ो थी वियो। अलाह ताला फरमाए अहिड़ा माण्हू आहिनि जेको पंहिंजो पाण खे अलाह जे रज़ा जे लाइ विकिणी था छॾनि। माल ॾेई छॾियऊं न, सॼी मिल्कियत ॾेई छॾी, बाबा मूंखे वञिणो आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि, मूंखे मदीने वञिणो आहे, हिजरत करणी आहे, माल तव्हांखे आयो, मुंहिंजो रस्तो ख़ाली कयो। अलाह तारीफ़ कई आहे, अहिड़ा माण्हू आहिनि जेको पंहिंजो पाण खे विकिणी था छॾनि अलाह जे रज़ामंदी जे लाइ। अलाह ताला अहिड़नि माण्हुनि ते महिरबान आहे। अॻी जेका आख़िरी आयत आहे इहा आहे अब्दुल्ला बिन सलाम, इन जे बारे में नाज़िल थी आहे, उनजे साथियुनि जे बारे में। जॾहिं उन्हनि इस्लाम आंदो त उहे यहूदी हुया, पोइ इस्लाम आंदऊं त यहूदी कंदा हुआ छंछर जे ॾींहं जी इबादत ऐं उठ जे गोश्त या उनजे खीर खे उहे पसंदि न कंदा हुआ। जॾहिं मुस्लमान थी विया त साॻियो उहे अहिड़ी छंछर जी जेको आहे अज़मत उन्हनि जे दिलि में हुई ऐं उठनि जो गोश्त या उन जा खीर उन्हनि खे न पिया वणनि। अलाह ताला फरमाए जॾहिं मुस्लमान थिया त हाणे मुकमल मुस्लमान थियणो पवंदो, हाणे जुमे जी इबादत आहे, हाणे यहूदियुनि वारो ॾींहुं छंछर वारो न, हाणे तव्हांखे जुमे जी अज़मत रखणी पवंदी ऐं गोश्त उठनि जो इस्तेमालु करणु अलाह जाइज़ कयो आहे, उन्हनि जो खीर इस्तेमालु करणु जाइज़ कयो आहे। तंहिंजे करे इस्लाम में दाख़िलु थियो त मुकमल इस्लाम जे अहकामनि सां दाख़िलु थियो, ईअं न त जेका ॻाल्हि वणे त उनखे क़बूल कयो, न वणे त उनखे क़बूल न कयो। इस्लाम में मुकमल दाख़िलु थियो, शैतान जे विखुनि जे कढ न लॻो, शैतान दुश्मन अथव। जेकॾहिं दलीलनि खां पोइ बि तव्हां तिरकी वियो त पोइ इहा ॻाल्हि बख़ूबी ज़हन में रखो त अलाह वटि एॾी ताक़त आहे जो उनखे कोई बि आजिज़ नथो करे सघे इंतिकाम खां। अलाह ताला हकीम आहे। ऐं अलाह सी फरमाए इहे माण्हू इंतज़ारु कनि था त अलाह सी आसमान मां लही अचे ककरनि जी छांव में, उन सां मलाइक बि हुजनि, पोइ इहे अलाह खे ॾिसनि त पोइ मञींदा। अलाह सी फरमाए मां जॾहिं मलाइकनि सां ककरनि जी छांव में लही आहिनि त पोइ बचंदा ई कोन। तंहिंजे करे अलाह ताला फरमायो अलाह ताला जे तरफ़ समूरा मामला मोटाया वेंदा। जेके बि जा माण्हू जूं ॻाल्हियूं अमल आहिनि आख़िरत में उनखे बदिलो मिलंदो इंशा अल्लाह ताला। ज़िंदगी रही त वरी सुभाणे 26 रुकूं तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व आलिहि व सहाबिहि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।